राजद इस्लामाबाद सेशन कोर्ट में शेख रशीद की जमानत वारी दरख्वास्त फैसलो महफूज कयो इन बाबति छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शेख रशीद जी जमानत की दरख्वास्त इस्लामाबाद के सेशन कोर्ट में थी आहे। उन मौक़े शेख रशीद जो वकील सरदार अब्दुल रज़ाक पेश थियो आहे, जेका दलील ॾिना आहिनि। उनमें चवण शेख रशीद जेके कलम लागू कया विया आहिनि उहे कलम लागू नथा थी सघनि। शेख रशीद ते सियासी इंतकामी कार्रवाई जे बुनियाद ते जेको सो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं शेख रशीद जेको सो पाण बयान न आहे ॾिनो, पर हुनजो चवण ते इमरान खान अहिड़ी ॻाल्हि कई आहे जॾहिं प्रोसिक्यूटर जेको आहे उन हिन मामले ते लार्जर बेंच जोड़ण जी इस्तदा कई आहे। एडिशनल सेशन जज ताहिर अब्बास सुपरा हिन केस जी ॿुधणी कई आहे। प्रोसिक्यूटर चवण शेख रशीद जेको जुर्म कयो आहे उन में 7 साल कैद जी सज़ा जेका अची सघे थी। दलील ॿुधण खां पोइ अदालत शेख रशीद जी ज़मानत जी दरख़्वास्त फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इब्राहिम कुंवर तफ़सील ॾियण जे लाइ।